कई आहे उहा न सिर्फ़ु क़ाबिले मज़म्मत पर ज़ालमाना जेका आहे उहा वारदात कई आहे। जो असांजे ॿिनि शॉपकीपर्स हिंदू शॉपकीपर्स ते जेके उहे हमिलो कयो आहे उन्हनि खां घुर कई आहे ऐं उन खां बाद में उन्हनि खे जेको आहे गोलियूं हयूं वयूं। हिन महिल ताईं जेको असां ॾिठोसीं सोहेल अनवर बि सियाल साहब बि मां बि असां डॉक्टर सां बि ॻाल्हायो आहे। इंतिज़ामिया हिते DIG SSP उहे बि आहिनि, उहे बि जेको आहे हिन ते कमु बि कनि था। डॉक्टर्स जेके आहिनि उहे सभु जेके अलर्ट्स आहिनि, हिकिड़े जो ऑपरेशन थिए थो पियो, इन खां बाद में जेके ॿियो ॾिठो वियो त ॿियो बि ऑपरेशन थींदो ऐं इनशाला हिते हुननि खे ट्रीटमेंट में का बि कसर जेका आहे उहा घणो करे जेको आहे ॿाहिरि किथे वञण जी ज़रूरत न पवंदी, हिते उन्हनि खे जेको आहे ट्रीट कयो वेंदो। इन खां अलावा जेको आहे इंतिज़ामिया जेका ख़ासि तौर ते पुलिस SSP ऐं DIG उन्हनि खे असां ॿिन्ही ॼणनि चयोसीं त कहिड़ी बि सूरत में कंहिं बि हालत में असांखे इहे कल्प्रिट्स जेके उहे असांखे खपनि ऐं उन्हनि खे तव्हांजे माण्हुनि इहो ॿुधाइणो आहे त जेको बि हिन क़िस्म जी का वारदात कंदो त उनखे स्पेयर न कयो वेंदो ऐं इनशाला जेके आहिनि इनशाला इहे जेके आहिनि पंहिंजो आहे मां सम्झां थो जेको तव्हां चओ था असांखे ख़बर आहे असां पाण हिते आहियूं, असां पाण ऐं उन ते बिल्कुलु स्ट्रेटेजी मूं तव्हांखे पहिरीं ई ॿुधायो हो, अॻु में बि प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए ॿुधायो त हिते जेको आहे जल्दी जेको आहे ज़ुल्फ़कार फोर्स जेको आहे उहा अमल में आंदो वेंदो, 50 मोटरसाइकिलूं आंदियूं वेंदियूं। हिन वक़्तु बि पिकेट्स जेके आहिनि उहे मुख़्तलिफ़ हंधनि ते जेको आहे बाज़ार में ॿिनि हंधनि ते पुलनि ते उहे पुलिस पिकेट्स उहे क़ाइमु कयूं वञनि थियूं पयूं। पर हाणे इहो आहे त शहर तमामु वॾो आहे ऐं उते को बि हिकिड़ो जेको आहे कल्प्रिट आहे किथां बि अचे थो, किथां बि वञे थो हले करे या वारदात निकिरी हलियो थो वञे, तो ॿाहिरियूं पिकेट्स बि इनशाला जल्दी ॿाहिरि कंदासीं ऐं मां उन्हनि जे न रुगो हिंदू बिरादरी पर उन जा जेके वारिस आहिनि उन्हनि सभिनि सां हिन घड़ी हिन महिल उन्हनि सां गॾु आहियूं। शायदि पहिरें बि जेका मामिलो थियो नंदेरे वारो उन में बि अॻुवाट जेको आहे सो हिकिड़ी ॻाल्हि कई वई पर मां सम्झां थो उहा ॻाल्हि हुई कोन। हाणे पुलिस इन्वेस्टिगेट करे पर मां इहो रखां थो लॉलेसनेस आहे पुलिस जो जेको असुल कमु आहे उहो छॾियूं रुगो सरकारी प्रोटोकॉल्स में जेको आहे सो हिन महिल मां तव्हांजी तवसुत सां इहो पुछणु चाहियां थो सिंध गवर्नमेंट खां त केतिरी पुलिस जेका आहे उहा तव्हां मुख़्तलिफ़ माण्हुनि खे प्रोटोकॉल जी सूरत में ॾिनी आहे। मां सम्झां थो लाड़काणे में घटि 2-2.5 हज़ार पुलिस जा जेके जवान आहिनि उहे जेको आहे सो मुख़्तलिफ़ सूरतुनि में सियासी माण्हुनि ऐं उन्हनि सां लाॻापियल माण्हुनि जी प्रोटोकॉल कनि था। जॾहिं पुलिस ऑन ग्राउंड अवेलेबल न हूंदी उहो पंहिंजो ॾिनल कमु न कंदी ऐं सियासी इन्फ्लुएंस और जमील सुंदर साहब पार्टी क़यादत की हिदायतों पे हम यहाँ पे उनको यकीन दिलाते हैं कि हम उनके साथ हर वक्त पहले भी पाकिस्तान पीपल्स पार्टी साथ खड़ी थी और आज भी उनके साथ खड़े और हम आपकी मीडिया के तौर से यकीन दिलाते हैं कि सिंध हुकूमत उनकी एडमिनिस्ट्रेशन जो है इन कल्पर्ट्स को जो इन्होंने इस बड़ी रात को एक घर में बल्कि 2 घरों में आज उनके घरों में क्या उनके घर में मातम की सूरत हाल होगी तो हम उनको यकीन दिलाते हैं मैं और जमील सुंदर साहब कि हम उनके साथ खड़े हम उनके लिए हम हकुल इम्कान कोशिश करेंगे। हमने एडमिनिस्ट्रेशन को कहा है, डॉक्टर्स को कहा है कि किसी भी तरीके की कोई भी मदद हमारी चाहिए। हमारे पार्टी के यहाँ पे नौजवान खड़े हैं, खून की अगर ज़रूरत है तो सब ब्लड डोनेट करेंगे। हम सारी पार्टी हम क़यादत जो है के हुक्म पे हम सारे यहाँ पे खड़े और इंशाल्लाह आप सब देखेंगे पुलिस जो मिलके ये दिया है जो SSP साहबान ने यकीन दिलाया कि हम इनको नहीं छोड़ेंगे। लाड़काने के अंदर अमन अमान की सूरत हाल एतरी ख़राब थी चुकी है जो अॼु अवां ईद जे ॾियारे हे ज़ुल्म ॾिसो था। अॼु हिते NPA बि MNA बि ऐं जेके बि हे ऑफिसर आया आहिनि इहा तफ़रीह गाह था सम्झनि। जेकॾहिं हिननि जो हिते ऑफिसरनि जो को भाउ मरी वञे हा उन्हनि खे गोलियूं लॻनि हा चाहे चोर इहे धारे न गिरफ़्तार न थियनि हा वीचारनि हिंदुनि खे लाड़काणे जे अंदरि ऐं ॿियनि सिंधी माण्हुनि खे लाड़काणे जे अंदरि बेयारो मददगार छॾियो वियो आहे ऐं को बि इंसाफ़ करण वारो न आहे। असां मुतालबो था कयूं त लाड़काणे जे अंदरि अहिड़नि माण्हुनि खे रखो जेके माण्हू थाणा न विकिणनि, जेके माण्हू पुलिस न विकिणनि, जेके माण्हू
इंतज़ाम न विकिणनि उन्हनि माण्हुनि खे रखो तव्हांखे कहिड़ो तप चढ़ी वियो आहे तव्हां हिननि माण्हुनि खां वोट वरिता आहिनि हिननि माण्हुनि जो इहो बि हक़ु न आहे तव्हां खां बिजली बि न वठनि तव्हां खां गैस बि न वठनि तव्हां खां अमन बि न वठनि लानत थो कयां मां हिननि माण्हुनि जे मथां ऐं तव्हांखे इन्हनि माण्हुनि जे लाइ सोचणु घुरिजे अवां बि लाड़काणे जा आहियो इहे हज़ारे माण्हू बीठा आहिनि हिननि कहिड़ो ॾोह कयो जो हिननि जा बच्चा बि तहफ़ुज़ में न हुजनि ऐं आड़ा थाणा हुजनि लाड़काणे के लाड़काना के SSP साहब या उनके आदमी खड़े हुए 18 थाने हैं लाड़काना के